अदा दे हलवा तुझे ला कुछ घुरायूं टिक्को टिक्के जो टिक्को बेरोस्ट काले वाली एहसान भरा सलाद जो ताड़ रे बाबा सलाद घुराए सकूं था हां भाई क्यों था बर्गर हल बर्गर उठ बाजा बर्गर खाइंदो खा वञा छा ये दिए त बर्गर चिकन सैन साईं मूंखे त भाॼाई आहे ख़बर पई आहे त 2 किलो सयूं खाई मथो जो बोतल पी थी कोका कोला जी त पेट में सॼी गंढ ठही हुयसि अल्लाह 7 ऑपरेशन कराया थी मां तो भी कौन तो मोड़े 7 ऑपरेशन भाॼाई 7 ऑपरेशन जो पेट हो जो चीरियो पर तोबा भाॼाई तोबा बहरहाल भाॼाई तुंहिंजी पचायल भाॼी में वॾी टेस्ट आहे क़ुरान सो टिक्को अल्लाह बरोस्ट ओवा घर वाला ही बेजार थी सब रोस्ट काढ वाले खाई वठ हलो दा कोठ जरा देर थी थे तू हल वाली नथो पुछेस असा के घर पाण के कोंदी में ने घर टेको अदा ते को ना को वठी अचो सानी भला ब्रोस्ट को एडो जो संभाले तो उए त डॉक्टर जवाब ॾई छजो दस अदी तिको भाई तिको कोने बाकी गोश्त है कुत्ते जो फिको चे वाले नु ता बीमार बेचारो मुझे तो लाचार पयो वा बीमार आते भले असा छा था करे सको फ्रूट केला वणो था वठण सूप यो भाई हाने असा हलूं था बाकी तो सुबह गोडी चवे तो मां इन जे ऑर्डर कराची दिया तो सलाद जो सुबह ते पुजी भी दो इंशाल्लाह ताला खाई दो पेट भी सही थी विंदुस ए ओके थी विंदो सफा है ना सही आ वो पिज़्ज़ा जरदालू अल्लाह 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 सदाऊ तुझे बुधंदो दुआ कजाए असा जे लाए अब तू भी दुआ करे चलेस बची वनी त खाए जा हां बियो बियो मुखो पुछण आया हुयो हां कोई शक्ति न था जो कुछ न वठी आयो असा पारा माण्हू खाधो था वञो असा पारा माण्हू शकी न थींदा आहिनि भाउ थोरो सुम्ही पओ बीमार माण्हू आहे तकलीफ़ असां शकी न थींदा आहियूं असांखे जिते ख़बर पवंदी आहे को बीमार थियो आहे त पुछण जे बहाने उनखे अञा वधीक चूनो हण चपटो हण वेंदा आहियूं ऐं खाए पी पंहिंजो हलिया वेंदा आहियूं कीअं मजा ई मजा वाह भाॼाई छा त मुर्गी पचाई अलाह जी अमान में मुंहिंजी अम्मा पंहिंजे मुड़ुस जो ख़्यालु रखे मोकिलियूं था मोकिलियूं था भाउ मोकिलियूं था वठी त कोन था अचनि पर रहंदो कोन जेको पचायो आहे उहो बि ठाहियूं था वञनि मार ख़ुदा जी पइन भाई बेचारी ॾाढी हालत ख़राब आहे अस्सलाम वालेकुम अदा फयाज खान वालेकुम सलाम अदा खुश आहियां तबियत सही आहे ॿियो ख़ैर आहे न अल्लाह अल्लाह वे अदा वे वेहो अदा ख़ुश आहियो नी हाँ दी तव्हां ख़ुश आहियो मां ख़ुश आहियां ॾिसो था बीमार पियो आहे वीचारो अल्लाह सेहत ॾींदुसि ॾे हाल वाला दा हेरा वारनि कुझु कल्याण कयो दवा बवा सुठी ॾिनऊं हाँ फालेज जो असर अथसि फालेज लॻे थो हफ़्तो खनि हिनखे बंदि कयो हूंदो न आंड्रे जो मसइलो अथसि लॻे थो ऑपरेशन भी थी वई अथसि बस अल्लाह सेहत ॾींदुसि अदी लॻे मुश्किल थो दा ॿियो ॿुधायो पाणी पीअंदव शरबत बोतल छा पीअंदव पाणी थी वञे न दी पानी शरबत को मिठो अरे ने भागा तोखे त शुगर आहे वेहो खणी थी अचां शरबत त पियो मैं आया हूं काढो त आया हूं नोरस जामे शीरी अचे तो खणी दो जामे शीरी भी अचे तू पाण वारो गिलास पीआर जांस न हां नोरस आर्डर मूं ॾेई छॾियो आहे ट्रक ते खयूं था अचनि जामे शीरी उहो बचे थो गाॾे ते अयूं न बाह भगल आहे न वज़न वारी शइ केर खणी इहो ई मसइलो आहे न वठो अदा जब शरबत जो हिनखे त ड्रम को ढव ॾे न भागे खे नाहक आयो हाणे हिन सां पींदे छा न मां न पीअंदुसि साईं पियो हाणे तव्हां लाइ ठाहे आई आहियां पियो हा हूअं बि हारियो हा पीआरियोसि गर्मी आहे टिक्को बरोस्ट शरबत त पिया ना शरबत ब्रोस्ट सेहत लाइ सुठो न थी वरहा दा वठी अचो सा पर यको तिका ये पिज़्ज़ा चए तो छा थे वा ता बता असांखे ख़बर न ही न भाॼाई तव्हां फोन त कयो हा न ख़बर हुजे आ फोन कयां तिका भी पिज़्ज़ा भी वती वजो न असांखे कड़ी ख़बर त कोई तिका भी खाईंदो आ
पोलका पोलका आइसक्रीम मटवारी कुल्फी इहा थधी शइ हुजे ये शयूं हुजण खपनि भाॼाई खारायोसि न इहे बरा पी वठ वेही रहंदे आ ॿाहिरां त तव्हां पिया अचो भला वठी अचो त छा थिए या खाए या असां चयो त प्याज बीमार आहे न पैसा नी हा इहा ॻाल्हि आहे हा थधो थी पियो शरबत सां हला बसि हाणे पी वठ त हणनि ई न मोचड़ा वचू वचू आ त जग भई पियो आहे भगल त अथसि था भाॼाई जी कंज थी वियो बसि हे वठ भाॼाई थैली में विझी ॾेसि थैली में घर खयूं ईंदो सफ़ा थोरो पियो भई गर्मी बि त हुई न काई अलास एॾी गर्मी हुई केॾो पंधु करे आयासीं अदा को पुछण जे लाइ अलास हा तव्हांजो थोरो थियो इहो हा पुछण त आयो जलेबी जलेबी न्याणी तो हला जग भईंदो उथ हाणे घणी थी वई थी अदा बसि अलाह सिहत ॾींदी फ्याज़ बाक़ी असां त दुआई करे सघूं अञा वेठे उथई न उथ न तूं मौला सिहत ॾींदुई मौला पंचन पाक तिलकड़ी केरा अली हलो चङो अदा चङो हलो अलाह वाहे चङो भाॼाई चङो हल भला हलो। गाॾो कराए चाहे न भागा एॾी मोए कोली हुई सॼो जगु शरबत जो पी वियो कथी त कोन था अचनि रहंदो कोन थो जेके अचनि था सभु टोट मथां अञा बीमार थी छेले वारी मटन कढ़ाई वाइट कढ़ाई देसी मुर्गी वाली कढ़ाई अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम चओ को चङो भलो माशाअल्लाह अल्लाह ख़ैर कोन अल्लाह ख़ैर कोन ॿुधो त ॾाढो चाकुना आहे कुछ वठी आया हो हा न अचे थी दादा वे अरे मोहन रात यार पारू थे वांगण जहिड़ा थी विया थी कुझु ॼण खाधो ई कोन थी अरे चप ई सुकी विया थी यार खाए पिए कुझु टिक्को तिको ब्रोच हाणे वठी अचे न पितल पितो कढरायूं पियो आहे अञा बि तिको वञड़े यार हिनखे त अलाए कहिड़ी बीमारी आहे यार वे त सही हाणे वठी अचे न वठूं त यार को हवाल जीव कयां डंडो त थी वेंदे पर यार मुश्किल आहे अदा ख़ुशि आहियो नी भाॼाई चाक हा तव्हां ख़ुशि आहियो नी माशाअल्लाह शुक्र आहे भाॼाई तूं ख़ुशि आहीं ॿियो ख़ैर आहे मां त ख़ुशि आहियां ॾिसे थो अधे जो इलाज काथां कराईंदी भाॼाई सफ़ा सुकी वियो आहे हा हाल त इहो त तव्हांजे साम्हूं अथसि भाॼाई जी अदा हिन त कुल्हे मां रॻा निकितियूं थियूं अचनि वा बीमार आहे तव्हांजे रॻूं त नज़र ईंदियूं नी ऑपरेशन थियल आहिनि भाॼाई जी दे ख़बर भला का बोतल हूंदी ॿाहिरां आया आहियूं गर्मी में सफ़ा पघर बहन था बोतल जी अदी कहिड़ी बोतल बस जेका ई हुजे मिड़े खणी अचो पीअंदा गर्मीअ खां हा ज़हर वारी बोतल आहे पोइ चओ त खणी अचां वञ भेण ख़ैर असांखे एहसास आहे असांखे कुझु न खपे असां बोतल पुछणा त खणी मां तव्हांखे पीआरियां थी पर बीमार एॾे जो अचिबो आहे त कुझु वठी अचिबो आहे फुल फ्रूट का बोतल पोइ तिको जेको अचे थो मानी खाराए बोतल पीआर शरबत पीआर वञ भाॼाई को शादी आहे छा भला हिनजी आयासीं त आयासीं त बस वञड़े सा थो वञेसि बि ईअं थो थियो अचे शादी जे लाइ ॼण को भोॻे थो करे भाॼाई तूं बि त ॾिस 18 महीननि खां पोइ आया वधे खां पुछण उहो बि ॾे थी हेॾियूं रांभाटा करे यार तूं बि कहिड़े ॾे ईंदो आहे अदा भाउ दोस्त पुछण आया आहियूं भाॼाई विढ़े थी पिण असांखे कहिड़ी ख़बर अथई त हिनजे कॾ ठला ठला असां खां घुर खोड़ ईंदा आहिनि भाॼाई खां हाणे पीआर हाणे का बोतल पीआर त असां बि वञूं हा माल सां पियो ऐं निकिरो ॿाहिरि वरी ॾिस कहिड़े सां कई थी बोतल त पीऊं गर्मीअ में मरूं था तूं वरी हिते झेड़ो कई वेठो आहे अरे बोतल बि उहा ज़हर वारी चयां होशियारी सां पी जाए अदा तोसां त पोइ वॾो हशर हूंदो रोज़ यार गोगड़ू अदा तोसां त यार रोज़ वॾो हशर हूंदो अल्लाह अचे बोतल ॾोघियो बिस्मिल्लाह त कर भाॼाई
ईअं ॾींदी हूंदी हुअसि तॾहिं त चाह कुझु नथो थिए। भाॼाई कुझु बोतल दुकान तो या कुझु ठाहे या अञा मां खोली न आहे, खोलींदव ई तव्हां। हाँ हे तू पी दा बोतल तू पी मां पानी पीना ना बोतल ही मां डॉक्टर मना कई पियो पियो हाणे फरमाइश कई थी पीअणी पवंदई, न त अधो चोई थो मां चाह को चङो भलो आहे इहो भोगन में ईअं पियो आहे। ॾिसां त रन मुंहिंजे आयलनि जी कहिड़ी ख़िदमत थी करे। अरे न बीमार को असां अॻे हलिया वञो पुछण त आयासीं मरो ई न ज़हर थी। केॾा ढिजणा हो अहिड़ी बाहिरी हलाईंदो आहे छा? अधो यो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। यो अलाह साईं वॾी सिहत ॾींदी तंदुरुस्ती ॾींदी ईअं ई भाॼाई कुटींदी रहंदई पारू था कराईंदई इहे गोगड़ूं पितल खणी ईंदई ज़रदालूं उहे ॾींदी तोखे। हथे खाली आया हो वॾा केलांती हो शर्म ई कोन था अञा पियो था। अड़े ठला रोज़ ईंदे रोड ते ख़िदमत कयूं असां जे आयासीं क़िस्मती कुझु पीआरई बोतल उहे बि ॾे थो मेणा केरु ईंदो अहिड़े पुछण उहा कर जेको को पुछण बि अचई। अदा लॻे थो त हिन खे सभु लुटे खाई विया आहिनि तॾहिं। अड़े झलियुमि तोखे त नहल न ॾे नहल न ॾे इहो घर में बि बेइज़ती कंदी भाॼाई जे साम्हूं इज़त वारो ई न आहे। पोइ बि आयो आहे बोतल जे चुकेल आहे। न चवेसि यार पाड़े जी ॻाल्हि बोतल त पीणी ई न। न चवेसि शकी तो थे उनक कोन अथसि। नक असांखे कोन्हे उथी था हलूं। ॿियो छा हाणे भाॼाई जी हला मानीअ टुकुर हूंदो बुख लॻी आहे ॾिस त सही। मानी त नाए बाक़ी हाणे ॿियो कुझु आहे। भेणा को वॾो कुते वारो नफ़्स अथई ले खा मानी ॾिस भॼ। अरे भॼो कीअं बीह न उते खा नी मार। तौबा तौबा हिकु बीमार ऑपरेशननि जो ख़र्चो वेतर जेके पुछण था अचनि न इहे सजण नथो दुश्मन तो दुश्मन वॾा इन्हनि खे त दर जे टपल ॾींदा कयो जेके मोती फोती ते बि अचनि कंधाड़ा खाई वञनि बीमार को पुछण अचनि बि मानी शरबत खाई पोइ निकिरनि। ख़ुदा जे वास्ते अहिड़नि खे दर टपल न ॾिजो ॿीहर। तौबा तिको हा तिको न बाक़ी कहिड़े क़िस्म जो बीमार आहे तिको जो घुरे तुंहिंजे लाइ कुझु घुरायूं टिको तिको त बुरोस्त पाणी ज़रदालू बिस्मिल्लाह त कर भाॼाई कुझु बिस्मिल्लाह वरी खिलई।